अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांजे लाइ हिकु ईद जो तोहफ़ो कलाम खणी आया आहियूं। दोस्तों, ही कलाम उस्ताद जलाल चांदनी साहब जो आहे। हिन कलाम खे ॻायो आहे उस्ताद जलाल चांदनी साहब जे शागिर्द अजब जलाल मुणाज साहब। दोस्तों, हिन कलाम जो शाइर आहे उस्ताद जलाल चांदनी साहब जो तमामु पुराणो सुठो शाइर आहे, जंहिंजी शाइरी खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। दोस्तों, ही कलाम भी उस्ताद जलाल चांदनी साहब जो है ऐं शायर भी उस्ताद जलाल चांदनी साहब जो तमाम पुराणो है। दोस्तों, हिन कलाम जा बोल आहिनि, अल्लाह के मञ ईद कराए ईद न विञाए। दोस्तों, जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त हिन कलाम जो शायर है अली हसन बबर साहब। दोस्तों, ही कलाम ईद जे लाइ आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे। दोस्तों, हिन कलाम के पहुँचाइण लाइ तव्हां आहे असांजे दिल अज़ीज़ दोस्त प्यारे भाउ इंजीनियर शायर वकार अली बेलार साहब। दोस्तों, ही कलाम ॿुधूं था। अगर ही कलाम पसंद अचे तो असांजे चैनल के सब्सक्राइब कजो, वीडियो के लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूर ॾिजो। दोस्तों, ही कलाम ॿुधूं था। साल में वो भी नथो मिले मन ठार। एक रोज़न वारी भी बाकरी छो तो विसारी वकार। हाणे ही ईद भेलार अची मला मिसकीन सां। दोस्तों, हिन कलाम लाइ फरमाइश है ठेकेदार मुझे पीरी प्यारे भाउ रशीद अहमद कलवर जी ऐं शेर खान चाचर जी ऐं असांजे स्टूडियो जे कमर में ख़ासि करे तव्हांजी जानी पहचानी शख्सियत है मुझे प्यारो पीरी भाउ डायरेक्टर फिरोज़ुद्दीन सोलंकी साहब जी फरमाइश आहे। ऐं मुझे पीरी प्यारे भाउ रिकॉर्डिस्ट जे वटि जेके भी मूं कैस्टूं कयूं आहिनि नदीम राजा वटि उनकी फरमाइश है। हो अल्लाह के मन ईद करा ईद ना विञा। अल्लाह के मन ईद करा ईद ना विञा। हाणे यार मोटिया वापस यार मोटिया। ओ हाणे यार मोटिया वापस यार मोटिया। खुशी जॾहिं ॻाल्हि ते मूं ते माण्हू न खिला। हाणे यार मोटिया वापस यार मोटिया। हाणे यार मोटिया वापस यार मोटिया।
तो मूंखे ॿुधा हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ अल्लाह के मन ईद करा ईद ना बिना अल्लाह के मन ईद करा ईद ना बिना हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ। अॻ में ॿुधाया त मुंहिंजी तबियत सही न आहे पर वकार साहब ऐं करम ख़ान जहिड़ा मुंहिंजा भाउ ॾाढो ॾुख में हुया त मुंहिंजी कैसेट न थिए पई त बाबे चवणी मुंहिंजी ईद न पई थिए जंहिंजे करे मां तबियत ठीकु न आहे त बि हीअ ईद कैसेट करे रहियो आहियां। अॻिते जे लाइ चवणा थो इहे न कंदो कर दिलि जो मरीज़ हा अॻे अली हसन बबर सदमन सहन जी मुंह में बर्दाश्त कान्हे का हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ अल्लाह के मन ईद करा ईद ना बिना अल्लाह के मन ईद करा ईद ना बिना हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ हाणे यार मोटी आ वापसि यार मोटी आ। नसीब के में सोहना दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीउ कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि हीउ कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। सिंधी म्यूज़िक स्टेशन तरफ़ां तव्हांखे लख लख ईद जूं वधायूं। उम्मीद त तव्हां सभु ठीकु ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो हाणे असांखे इजाज़त ॾींदा, सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तो।